नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट जे सेक्शन थाणे जे इंचार्ज सक़ंदर पौड़ पंहिंजी टीम सां गॾु दौरान गश्त मोटर सवार खे रोकण जी कोशिश कई, मगर हू पंहिंजे साथियुनि सां गॾु हैबिट रोड सां कचे वारे इलाइक़े जे रस्ते सां फरार थियण जी कोशिश कई। इन मौके ते पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस ऐं ॾोहारनि विच में सख़्त मुक़ाबलो थी पियो। मुक़ाबले में हिकु ॾोहारी भूरो वल्द गेनो खान सब्ज़ोई हथियार ऐं गोलियूं समेत ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। ज़ख़्मी ॾोहारी खे अस्पताल आंदो वियो, जंहिंखे इलाज खां पोइ सेक्शन थाणे ते लाकअप करे छॾियो आहे। सेक्शन थाणे जे इंचार्ज पंहिंजे मौक़े में ॿुधायो त हिन मथां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल आहे, जेको 13 केसिस में घुर्बल आहे। इन मौके ते एसएसपी अमजद शेख जे सेक्शन थाणे जे इंचार्ज ॾोहारनि सां मुक़ाबलो करे उन खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण ते शाबाश ॾिनी आहे। ऐं एसएसपी अमजद शेख चयो है त ॾोहारी भले केतिरो बि ताक़त छो न हुजे, उन खे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।